वासा पिरालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं। पिरा लिखा रिपोर्टर माजिद अली सोलंगी पिरालो बाबर वलद मोहम्मद असगर अंसारी रवासी तोनियापुल ऐं समीरा दिया इनायतुल्लाह पहाड़ जे रवासिन सखर न्यू पिंड खेरपुर जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो आहे, जेको पाकिस्तान जे आईन ऐं कानून मूजिब मुकमल तरीक़ो जाइज़ आहे। जोड़ी जो चवणु आहे त परणबाज़ खेनि समीरा जे वालसनि तरफ़ां सख़्त धमकियूं ॾिनियूं पई वञनि। वालिद इनायतुल्लाह पहाड़ सिद्दीक पहाड़ अब्दुल्ला पहाड़ मां खेनि ख़तरो आहे, जान खे ख़तरो आहे, जे सबब सख़्त ज़हनी परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मुतासिरीन जोड़ो आहे जी सिंध डीआईजी सखर एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि लाॻापिया अख़्तियार खां प्रपोज़ अपील कई आहे त खेनि संदन ख़ानदान खे फौरी तौर ते मुकमल तौर तहफ़ुज़ फराहम कयो वञे, जीअं हू पाण ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघनि। वाइसा पिरालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं। तुनियापुल खां बाबर वलद मोहम्मद असगर अंसारी रवासी तुनियापुल ऐं समीरा धीअ इनायतुल्लाह पहाड़ रवासी सखर नओं पिंड जे प्यार जो परणो करे छॾियो आहे खैरपुर जी अदालत में। जोड़े पाण प्रेस क्लब ते अची करे तहफ़ुज़ जी अपील कई आहे। आज सिंध डीआईजी सखर एसएसपी खैरपुर